गुजारिश कंदासी हाफिज मोहम्मद राशिद के तजी तिलावत कलाम पाक। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। फ़इन तवल्लौ फ़क़ुल हस्बियल्लाह ला इलाहा इल्ला अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह। यो हाफिज राशिद हुसैन जैं तिलावत कलाम पाक जी सादत हासिल कई। हिन वक़्त नातला गुजारिश कंदासीं हाफिज मोहम्मद यामीन के तजी नात हदियो पेश कंदासीं। हाफिज अब्दुल बासित की नात हदियो पेश करें। नारे तकबीर, नारे रिसालत। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सलवात सरवरते जो पढ़े मुश्किल कहीं में नाड़े। सलवात सरवरते जो पढ़े मुश्किल कहीं में नाड़े। तोड़े जंग जर्मन साजड़े तब पानी थियन कुलई पत्थर। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह अल्लाह सुबहान अल्लाह। प्यारी जमात प्यारे जी साईं मशहूर नवारे जी। अल्लाह अल्लाह सुबहान अल्लाह। प्यारी जमात प्यारे जी साईं मशहूर नवारे जी। साईं मशहूर नवारे जी। साईं मशहूर नवारे जी। साईं चंदे न चाड़ी पैदाई फंडले साल न के कंदा है। तकवा जा साहिब अले जिक्र पंजे हाथी अखा घोरदा है। तकवा जा साहिब अले
ज़िक्र पंहिंजे मालिक खां घुरंदा तवक्कल जन खे रब ते अतन खे तवक्कल जन खे रब ते अतन खे घर सनक हज़र वारे जी साईं मशहूर वारे जी अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह प्यारी जमायत प्यारे जी साईं मशहूर वारे जी साईं मशहूर वारे जी इंशाअल्लाह तन जे सदके माण कंदो मोहसिन ते इंशाअल्लाह तन जे सदके माण कंदो मोहसिन ते इंशाअल्लाह तन जे सदके माण कंदो मोहसिन ते लज रखंदा लज पालन भी लज रखंदा लज पालन भी शल गोझड़ किनड़े कारे जी साईं मशहूर वारे जी अल्लाह अल्लाह सुभान अल्लाह प्यारी जमायत प्यारे जी साईं मशहूर वारे जी साईं मशहूर वारे जी साईं मशहूर वारे जी अल्लाह सुभान अल्लाह सभी तो सुभान अल्लाह हाने गुजारिश करा अफसार भौर के नात में पढ़े अफसार बम्बरो नारे तकबीर हाफिज शाहिद हुसैन या रहमतल लिल आलमीन मुअज़्ज़िज़ जलसो मीलाद जो दस्तार जी फज़ीलत थे मुर्शिद करीम जी आमद थियण वारी आहे शुरुआत भी थी चुकी आहे जलसे जी असां पंहिंजा आहियूं असांखे एहतराम करणो आहे टाइम ॾियणो आहे जेके ॿाहिरां आया आहिनि बहरहाल ॿ मिसरा ड्यूटीअ जे लाइ हुकुम थियो आहे त मां पेश करे थो वठां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मदीने में जो शरीफ जो मंजर जल्दी जल्दी दिसी आया हूं गोठ में हर गाल हल मदीने जो वो मंजर विसरे कोन थो मदीने जे मुतालिक वरी भी दरखास्त मां पेश कया वरी जमायत जी ॿुधाई वठा त वरी मदीने वारो घुराए सुभान अल्लाह मदीने मौला करे असां भी हलऊं तो सुभान अल्लाह कदते कल्हा को बढ़िया दाल मौला करे सभई गॾिजी मदीने हलऊं ओ दुनिया जो दिल पर भी उते हसन हुसैन जो घर भी उते अदा दुनिया जो दिल पर भी उते हसन हुसैन जो घर भी उते अखियां ॾिसण उन साईं जी आल मौला करे मदीने हलऊं कनते कल्हा को भैया गाल मौला करे मदीने हलऊं ओ मुहब वनी इन महल माणिया पर पोकिरावा के दहु आणिया
रखंदा हिन ख्याल मौला करे मदीने हलऊं हड़था मदीने हड़था हाजी प्या वञन हिन साल मौला करे मदीने हलऊं ओ दिल फिरा कनी ने बैठिया छो त मदीनू आई दिसिया अदा दिल फिरा कनी ने बैठिया छो त मदीनू आई दिसिया हाणे त दिल रोज मजनू मिसाल मौला करे भरी मदीने हलऊं आ घट न बिरहजी बाहिर थिया हाणे अची अची ॾाहिर थिया हाणे अची अची ॾाहिर थिया हाणे त सिंध में रहण समझा थो जजाल मौला करे मदीने हलऊं कन ते कल्हा पईया ॻाल्हि मौला करे मदीने हलऊं अला साईं ते तरमार हे कर मदीनो ॾेखार कंहिंखे मदीने जी सिका कयो तो जाए चो सुभान अल्लाह दरखास्त पेश कयो तव्हां बि इश्क जो इज़हार कयो त सही न सुभान अल्लाह अला साईं ते तरमार ए कर मदीनो ॾेखार असां जी जल्दी वाग मदीने दे वार अला साईं ते तरमार ए कर मदीनो ॾेखार नारे तकबीर इयं न ॾाढा हथ मत करे नारे तकबीर नारे मुर्शिद करी रहमतुल्लाहि व बरकातुहू शौक़ ऐं मुहब्बत सां दिल जे हुज़ूर सां मुंहिंजे महबूबनि जे सुहिणे सुहिणे गुंबद ख़ज़रा जो तसव्वुर करे दुरूद पाक जो नज़रानो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम अलैहि बुलंद आवाज़ सां सलात खे ॾेरो ॾींदासीं सल्लल्लाहु अलैहि अलैका या हबीब अल्लाह हथरा मथे करे ख़बर पवे कहिड़ो सलात पढ़े पियो सभई ख़ामोश वेठा आहियो महबूब जे मीलाद में वेठा आहियूं अल्लाह जा कामिल वली अचणा नहीं सफ़ा सुस्त लगा वेठा आहियो थोड़ो सलात खे बुलंद आवाज़ सां 2-3 फुट बुलंद कयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह महबूब दा मेला सुभान अल्लाह महबूब दा मेला महफिल नो महफिल नो सजाई रखना उन्दे आवण दा वेला अखियां नो बिछाई रखना सोहणे दे आवण दा वेला गजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या
सेट करे वठ मिठा होदा वारो बंद थियो तो वने सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सरकार जी आमद जी नात जी फरमाइश से किबला अब्दुल हय मेमन साहब फरमाइश करी तमा जेगा पेश था कयो सरकार जे आए मोल दिलियों जिंदह थी पयूं दुनिया में डुकर हुयो सुकर अची वियो ये समझो सुकल बुंड पे सावा थी पिया हर शय सरकार जे सदके नई उजरी थी वई चो सुभान अल्लाह ये जेके वेठा आयो सब महबूब जो सदको आ त ये साईं लफ्ज लिखे आशिक रसूल है साहब पे जी मोल दिल में हाँ साहब पे जी मोल दिल में साहब पे जी मोल दिल में ही वही में घमलार आयो मुझो अरबी अखियां जो ठार अरबी अखियां जो ठार चो सुभान अल्लाह हथ मथे करे चो सुभान अल्लाह साहब पे जी मोल दिल में साहब पे जी मोल दिल में थी वही में घमलार आयो मुझो अरबी अखियां जो ठार अरबी अखियां जो ठार अरबी अखियां जो ठार गाह फूटी था परपट सावा 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 साईं नूर कया चमकार आयो मुझो अरबी अखियां जो ठार अरबी अखियां जो ठार हथ मथे करे झूमी झूमी चो अरबी अखियां जो ठार अरबी अखियां जो ठार साहब पे जी मोल दिल में साहब पे जी मोल दिल में थी वही में घमलार आयो मुझो अरबी अखियां जो ठार अरबी अखियां जो ठार होरो मुबारक ॾियण लाइ आयो होरो मुबारक ॾियण लाइ आयो होरो मुबारक ॾियण लाइ आयो खणी जन्नत बहार आयो मुझो हथ मथे कर चओ आयो मुझो अरबी अखियां जो ठार अरबी अखियां जो ठार वरी करे गजी करे चवंदासीं जगन जो जानी सजन नूरानी हा जगन जो जानी सजन नूरानी हा जगन जो जानी सजन नूरानी जगन जो जानी सजन नूरानी आमिर मोहम्मद आयो फजल फर मायो वही आलम सारे में ईद थी अल्लाह ईद थी हा जगन जो जानी सजन नूरानी जगन जो जानी सजन नूरानी हा खुशबू लाए गजल पे पाए 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 साईं आयो सवार आ सीध भी गल सद
हुस्न जी छा कबीर वई आलम सारे में ईद थी अल्लाह ईद थी हा जगन जो जानी सजन नूरानी जगन जो जानी सजन नूरानी जगन जो जानी सजन नूरानी चो आयो 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 सरदार हथ मथे करे कजी कर चवंदासीं छो आयो 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 सरदार मज़ो नथो अचे हिकिड़ो साउंड जो मज़ो न आहे जो तव्हां थोरो साथ ॾियो हथ मथे करे झूमी झूमी सरकार जी आमद जे नाले चवंदासीं चओ आयो 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 सरदार चओ राह जो अची वई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा सरकार जी आमद मरहबा हुजूर जी आमद मरहबा जरा जोर से बोलो मरहबा सरकार जी आमद मरहबा चो आयो 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 सरकार वाह जो अची वई बहार चो आयो 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 सरदार वाह जो अची वई बहार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा सही छाप थिए मीलाद करण न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवण न छॾींदासीं छाप थिए मीलाद करण न छॾींदासीं या रसूल अल्लाह चवण न छॾींदासीं छो न छॾींदासीं छा छो जो दुश्मन लए तलवार छो जो दुश्मन लए तलवार असांजो आयो 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 सरदार दिल चवे थी झूमी चवा मत लख भेरा मरहबा चवा जशन कयो झूमी आयो सरदार जशन कयो झूमी आयो सरदार जशन कयो झूमी आयो सरदार जंहिंजे करे सारो जुड़ियो दिल सारा जंहिंजे करे सारो जुड़ियो दिल सारा देह सॼे खे वाधायो अचो मिलाद मल्हायो अचो मिलाद मल्हायो तोखे ख़ुशी करी बख़्श घणी आ तोखे ख़ुशी करी बख़्श घणी आ तोखे ख़ुशी करी बख़्श घणी आ अगर पंहिंजो तो हार आयो मुंहिंजो अरबी अखियुनि जो तार अरबी अखियुनि जो तार साहिबा पंहिंजी मुअल दिल में साहिबा पंहिंजी मुअल दिल में थी वई में गमलार आयो मुंहिंजो अरबी अखियुनि जो तार अरबी अखियुनि जो तार मनकबत जरूर पढ़ंदा ऐं हिन वक़्तु फ़क़ीर हाकिम हिकिड़ो उन्हनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे 5 मिंटनि जे लाइ पाण हिकिड़ो नाज़ शरीफ़ जो बंदि ॿुधाए नारे तकबीर नारे रिसालत नारे मुर्शिद करीम जश्न ईद मीलादुन नबी अल्लाह अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह आए थो अचे मेहमान माण्हुनि में वयो लेड़ो मची थो अचे मेहमान माण्हुनि में वयो लेड़ो मची बारकल्ला मां भी बीठुसि बारकल्ला मां भी बीठुसि
अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची अॼु सजण जी आहे आमद ओचिते ऐलान थियो अॼु सजण जी आहे आमद ओचिते ऐलान थियो पर अल्लाह जा एहसान आए लाल तू न पाल भलारा अचण सां कई भलायूं बाल अरबी असांजा अॻ में हुआ ॾाढा बुरा अफ़ाल ख़त्म था खातन जा खोड़ ख़राब चाल थोरनि मथे थोरा कया आमिना जे लाल हाणे शबीर सां मजाल जो गणे गुण के तिराव अॼु सजण जी आहे आमद ओचिते ऐलान थियो अॼु सजण जी आहे आमद ओचिते ऐलान थियो नेठ थोरी देर खां पोइ नेठ थोरी देर खां पोइ ॻाल्हि सां निकिती सची वो थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची को जवागे को बिन खां काफ़िलो ईद ॾिसी को जवागे को बिन खां काफ़िलो ईद ॾिसी कन तक पंहिंजा हम ठारिया कंहिं त पंहिंजा हम ठारिया के त ॿिया बेहतर रखी वो थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची महिल ताईं मुंहिंज साई मुस्क में हड़ खां वठी महिल ताईं मौज साई मुस्क में हड़ खां वठी हाल आहर मूं बिहारिया हाल आहर मूं बिहारिया काज़री काने बची वो थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची जंहिं महल थी मूं बि तलबी साम्हूं सरदार सां जा महल थी मूं बि तलबी साम्हूं सरदार सां महल मोचारी गुज़ारी महल मोचारी गुज़ारी मोर मांगे मूं न थी वो थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची हुई उदाही बि पोइ आका शहर में शावती हुई उदाही बि पोइ आका शहर में शावती राति वियो गाही महेश्वर राति वियो गाही महेश्वर में इहो रंधिड़ो रची वो थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मटी राज जा राणा अची तो जंहिं पंहिंजे राज सां राज जा राणा अची तो जंहिं पंहिंजे राज सां कोन थो कंहिं खां पुछी वो कोन थो कंहिं खां पुछी जा पकी आया कची वो थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची घट ॻिची पाए बणाए हो गुलाम नबी गुलाम घट ॻिची पाए बणाए हो गुलाम नबी गुलाम छा अमांजे इश्क जो घट छा अमांजे इश्क जो घट छा गही थी ॻिची वो थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची थो अचे महिमान माण्हुनि में वियो लड़ो मची मिली करे सल्लल्लाहु अलैहि
अल्हम्दुलिल्लाह मुझा महबूब मुर्शिद करीम चंद मिनटन के अंदर जलवे अफरोज थिंदा संदन जो दीदार थिंदो जमात के गुजारिश है मेहरबानी करे इते ही अवा भेजो मुझा साईं सभिनी खे पंहिंजे दीदार जो शरफ बख्शींदा ऐं मेहरबानी करे एना मिलण जी कोशिश न कजो साईं जन अचन वेहन दीदार ही काफ़ी है सुभान अल्लाह ऐं असां जे हिन प्यारी महफिल में मीरा शरीफ जे ऐं दस्तार फज़ीलत जे प्रोग्राम में सिंध जो मशहूर महरूफ मदाही मशहूरन वारे साईं जो दुआ कयल फकीर सरफराज अहमद गंबट वारा तशरीफ फरमाहिन सनर के खुश आमदीदा इन अफसर का बाद में इंशाअल्लाह उन जी नात